खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद ठडो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि सॼी ज़िंदगी लखे नौजवाननि खे जुठो कराटो सिखिया ॾेई मुल्क जो नालो रोशन कंदड़ उस्ताद अशरफ पाई हिन वक़्तु माली मुश्किलातुनि जे वर चढ़ियल दिल जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला बुख ऐं बदहाली जो शिकार बणियल आहे। ॿिए पासे ज़िले ठठे जे मशहूर कराटे जे माहिरनि उस्ताद अशरफ ख़ान, उस्ताद रहीम बलाल, हाशिम नारेजो, नज़ीर अहमद घराणो, अब्दुल्ला जज, शेरोज़ अहमद ऐं ॿियनि कराटे जो ॼाणू उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां जल्द सदन बहितर तौर ते इलाज कराए खेसि बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ बहितर माली पैकेज ॾियण पिणु संदसि हयाती बचाई वञे। 2 लख नौजवाननि खे कराटे जी सिखिया ॾेई मुल्क जो नालो रोशन कंदड़ अशरफ पाई बीमारीअ जे बिस्तर ते दाख़िल। ग्राउंड मास्टर अशरफ ताई शदीद बीमार, माली मुश्किलातुनि करे दिल जे आर्ज़ीअ जो इलाज कराइण में परेशानियूं। उन्हनि जी अशरीक हयात समीना ताई वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि ऐं मख़ीर हज़रात खां मदद जी अपील कई। मुल्क में कराटे जी रांदि जा बानी नस्फ़ सदी खां वधीक वक़्त ताईं मुल्क में कराटे ते हुकुमरानी कंदड़ 2 भेरा एफ्रो एशियन चैम्पियनशिप ऐं 9 भेरा पाकिस्तान जा कराटे चैम्पियन जो ख़िताब हासिल कंदड़ आलमी शोहरत रखण वारे 10 डान ग्रांड मास्टर अशरफ ताई गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां बीमार आहे। उनखे दिल जो आर्ज़ो आहे पर माली परेशानियूं हुजण करे उन्हनि जे ख़ानदान उन्हनि जो इलाज नथा कराए सघनि। उन्हनि जी अहलिया समीना शाह ताई फ़ोन ते ॿुधायो त अशरफ ताई जी हालत हिन वक़्तु इंतिहाई नाज़ुक आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां इहे माली मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हिननि चयो त अशरफ ताई जी बीमारीअ सां गॾोगॾु पंहिंजी माज़ूर धीउ जो इलाज पिणु कराइणो पई रहियो आहे, पर माली वसीलनि जी खोट सबबि उन जो इलाज पिणु रुकिजी वियो आहे। हिन चयो त गुज़िरियल राति अशरफ ताई खे नाज़ुक हालत में दिलि जे हिकु निजी अस्पताल वठी वञिणो पियो, पर उते मुआलिजिन बाईपास ऑपरेशन करण लाइ चयो आहे ऐं पैसनि जी न हुअण सबबि घरि वापसि आणणो पियो। समीना ताई वधीक चयो त कुझु साल अॻु अशरफ ताई जे इलाज लाइ हुकूमत माली ताउन फराहम कयो हो, पर हिन भेरे हुकूमत ख़ामोश रही आहे। हिन चयो त अशरफ ताई नस्फ़ सदीअ ताईं मार्शल आर्ट्स जी रांदि में मुल्क में क़ौम जो नालो रोशन कयो ऐं पंहिंजे जिमखाना मां लखे कराटेकाज़ खे तरबियत ॾेई। समीना ताई सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, गवर्नर सिंध हुक्मरान टिस्सूरी, वज़ीर आला सैयद मुराद अली शाह मलिक जी मुख़ीर हज़रात, सनअतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतनि खां अशरफ ताई जे इलाज लाइ माली ताउन फराहम करण जी अपील